जहान हले मुझे करीम सदके सारो ही जहान हले मुझे हबीब सदके मुझे सरवर सभिनी से कई सतारिया वो मुझा दोस्त वो भेण वे जंजीर खोलिया है हजरत मसा मुझे दिल पर हबीब रोड़न दुआ अलग सबाह की मर्दमा बकारो बार रवन बरा कशान मोहब्बत बकुए यार रवन सुबह थींदो आ दुकानदार दुकान ते वने ऑफिसर वने हारी जमीन ते वने पर इश्क वारो डोड़ंदो आहे मुंहिंजे यार जे तरफ़ अक्सरे बाली ने मन पर खैर ए नादा तबीब दर्द मंदे इश्क रा दारू बजुज दीदार में ए नादान तबीब उठी मुझे दवाउनि जी का ज़रूरत कोन्हे मुझे दर्दन जो दारू दिल भर जो दीदार रब खां घुरी त इहा शइ घुर चईंदो न बुज़ुर्गनि खां वञा दरगाह ते वञा फलाणे वेठो दुआ घुराया त रब चल पैसा ॾे को कर्ज जे लाइ को बीमारी जी को कहिड़ी पर मिठा दुआ इहा घुर ऐं दुआ इहा घुराए दिले मुर्तजा सोद सिद्दीक दे तड़पने धड़कने की तौफीक दे शाहन जे शान मुताबिक अरे दुनिया जे खातिर परेशान वेठो ही सकरन वारा कुर्सी देना या कुर्सी दे कल वजीर आला जो को खंगे जो कोन अरे दुनिया दौलत माल नहीं मिलकत अचड़ी वजनी शय रब शर मदीने वाले साईं की मोहब्बत इश्क नसीब या रसूल अल्लाह मुखे खैरात जो इश्क उल्फत तलब पंजी तात जो या रसूल अल्लाह मुखे खैरात जो इश्क उल्फत तलब पंजी तात जो यार तो जी तार घुरजे तन अंदर आई बतयदर तार तो जी मुझे सुना दिल जे गहरायुन अंदर हर घड़ी पैसी वाई बात जो इश्क उल्फत तलब पंजी तात जो महबूबन वटा हर शे वंड जे इन्नमा अना कासिमुन वल्लाहु यो दींदो रब्बा वंडीदो मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा अना कासिमुन वल्लाहु युती तो चयो दर तुझे ता दिलरुबा खाली न आए कोलियो इन कर मुला के कुर्ब वारी रात जो इन जमायत के कुर्ब वारी रात जो इश्क उल्फत तलब पंजी तात जो मुस्तफा नजरे करम फरमाएंगे एक दिन हम सब मदीने जाएंगे अल्लाह मुझा फिरी जे महबूब सां न मोहब्बत हुजे इश्क वारे खूं कदे भी पंहिंजे यार जो फरमान कज़ा न थींदे तासिल हबीब अंत तुज़हिर हुब्बु हाज़ा अमरी फिल प्यार बदीउ लौ कान हुब्बुक सादिकन लअतातहु इन्नल मुहिब्ब लिमन युहिब्बु मुतीउ वाह जो आशिक आहिनि सकरण वारा आशिक रसूल सदाई ऐं यार जे हुक्मनि खे पुठीअ पोयां उछलाई हज़ार आमरी फिर प्यार बदीउ जे तुंहिंजी मोहब्बत सच्ची आहे लौ कान हुब्बुक सादिकन लअतातहु पंहिंजे यार जी फरमा बरदारी कर यार जो हुक्म मिले सिर वञे त क़बूल आहे पर हुसैन जे नाले जो हुक्म कज़ा न क़बूल आहे महबूब जो फरमान बाक़ी दावा करे त मां आशिक आहियां ऐं कम वरी बेफ़रमानियुनि वारा करे त इहो बि कूड़ो इहो बि ठक ॻाल्हि सिधी कबीर ॻाल्हि ओ मुंहिंजा मिठा महबूब जे फरमान ते हल साईं फरमाइनि था ओ बिलाल तूं मस्जिद नबवी में भांग चओ मां मदीने जे घिचुनि में घुमी ॾिसां जेके निमाज़ ते नथा अचनि उन जे घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾिया छो छो निमाज़ ते अचनि रब मारियूं ॾिनियूं बंगला ॾिना एसियूं ऐं फरात वारा घर ॾिना इन जे लाइ त तूं ख़ुदा जा फर्ज़ छॾे ॾी हे बाग आबाद दुकान आबाद मकान आबाद मगर मस्जिद वैरान पई आहे
स्कूल भरिया पिया आहिनि पर मदरसे में को लूढ़ो लंगड़ो को अंधड़ो मंडो हूंदो न इहो छॾींदा मदरसे। अरे बच्चन खे क़ुरान पढ़ाए दीन जो इल्मु बच्चन खे नसीब कर। हिकिड़ो हाफ़िज़ थिए थो पंहिंजे घराणे जा 10 माण्हू बख़्शराए जन्नत में वठी। हिकिड़ो आलिम थिए थो त पंहिंजे घर जा अलाह 7 पीढ़ियूं छॾाए जन्नत में दाख़िल करे। पैसो रब ॾिनई त नशन में पतन में बेहयाइन में ज़िनाउनि में न पैसो रब ॾिनो आहे त मदरसनि जी ख़िदमत कर आलिमनि जी ख़िदमत कर जिथे काल अल्लाह काल रसूल जी झूंगार हूंदी आहे हली वञी इन्हनि मदरसनि जी मदद कर त अल्लाह तुंहिंजे रिज़्क़नि में बरकतूं विझे। ॻाल्हि हिकिड़ी यादि अची वई ॿुधाए जेके थकिजी पिया आहियो थोरो मथे खणो। न यार सची ॿुधायो छो त देरि बि काफ़ी थी आहे 12 थी विया बाक़ी कलाक हे थकिजी पवंदा। ओ मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा सोना हबीब था फरमाइनि त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त माण्हू जन्नत जे दर ते गॾु थींदा। निमाज़ी चवंदा त वरी असां अॻु जन्नत में वेंदासीं असां हक़दार आहियूं। छो त असां निमाज़ूं पढ़ियूं सियारे उन्हारे सर्दियुनि गर्मियुनि में वुज़ू कयासीं पंहिंजा हंध बिस्तरा छॾे निमाज़ूं पढ़ियूंसीं तंहिंजे करे असीं हक़दार आहियूं पहिरीं जन्नत में असां वञूं। रोज़ेदार चवंदा न बाबा असां बुखूं काटियूं असां तकलीफ़ूं वरितियूं असां अॻ में जन्नत में वञूं तव्हां पोइ। मुजाहिद चवंदा न असां ख़ुदा जे राह ते सिर कटाया हुया असां जंगियूं कयूं शहादतूं मारियूं तंहिंजे करे असीं हक़दार आहियूं असीं अवल जन्नत में वेंदासीं। मौलवी साहब हाफ़िज़ सगोरा आलिम चवंदा त न भेण असां बुख ॾुख फकर जूं मानियूं ॾोढड़ा खाधासीं ऐं असां क़ुरान पढ़ियोसीं ॿियनि खे पढ़ायोसीं दर्स तदरीसूं तबलीगूं असां कयूं असां अॻु जन्नत में तव्हां वरी कीअं। सखी चवंदा न भेण असां मिल्कियतूं माल पंहिंजा ख़ुदा जे राह में लुटाया असां अॻु जन्नत में वञूं। हर को टोलो पंहिंजो पंहिंजो दलील पियो ॾींदो हर को चवंदो त मां जन्नत में अॻु में वञा। रब फरमाईंदो त जिब्रील वञण जो फ़ैसिलो वञी कर। पहिरीं जिब्राइल अचे पुछंदो निमाज़ुनि को हाणे ॿियो ख़बर छा था चओ चएसीं असां निमाज़ूं पढ़ियूंसीं सियारे उन्हारे मस्जिदुनि जा पंधड़ा कयासीं असीं अॻु जन्नत में वञूं। जिब्रील अलैहिस्सलाम फरमाईंदो भला ॿियो ख़बर तव्हांखे इन निमाज़ुनि पढ़णु सेखारियो कंहिं हुयो कंहिं निमाज़ूं सेखारियो वुज़ू कंहिं सेखारियो तहजुद कंहिं सेखारियो निमाज़ जा फर्ज़ रुकन वाजिब सुन्नतूं भञंदड़ कंहिं सेखारियो आलिमनि सेखारियो। जेको आलिम उस्ताद थियनि था पोइ उस्ताद पोयूं तव्हां वरी अॻे ठहो था चवंदासीं असां बसि वरी पुछंदो रोज़ेदारनि खां हाणे ॿियो ख़बर तव्हां चएसीं असां रोज़ेदार बुखूं ॾुख काटियासीं असां अॻु में वञूं जन्नत में। हाणे जिब्रील फरमाईंदो भला हिन रोज़े जो तव्हांखे अजुर सवाब रोज़े जा हकाम सेखारिया कंहिं हुया चएसीं आलिमनि चइबो आलिम उस्ताद पोयूं तव्हां वरी अॻियूं। वरी पुछा कंदो मुजाहिदनि खां तव्हांजो ख़बर चएसीं असां ख़ुदा जे राह में जिहाद कया घर तड़ छॾे वञी शहादतूं मारियूंसीं रत वहायासीं असीं हक़दार आहियूं। जिब्रील अलैहिस्सलाम चवंदो भला जो ख़बर इहे जिहाद जा सवाब तव्हांखे ॿुधाया के चवंदा आलिम चवंदो पोइ उस्ताद पोइ ते तव्हां वरी अॻिते हर तबिके खे जिब्रील ला जवाब कंदो ऐं जिब्रील अलैहिस्सलाम फ़ैसिलो इहो कंदो त अॻु आलिम जन्नत में वञनि पोइ बि खपे। मुला भेण सां पेट भरियो अथनि जेको ज़ाल जा पत्थर खाई निकिरंदो सो ॾाढी वारे ते कावड़ी वेंदी हो या न जंहिंखे पंहिंजे घर में मान नथो मिले थो ॾाढी वारे ते कावड़ी वेंदी मुला अहिड़ा मुला ही चओ त को धारो मुला हणी विया हो मुंहिंजा दोस्तो क़यामत जो ॾियारो थींदो फ़ैसिले वारो त पोइ ख़बर पवंदी त इज़त वारा केर। मुंहिंजा दोस्तो पोइ हुकुम थींदो त हे आलिमो तव्हां सभिनी जा उस्ताद आहियो अॻवान आहियो अॻु तव्हां जन्नत में वञो पोइ बि ख़ल्क़ वञो। आलिम जेॾीमहिल जन्नत जे दर ते ईंदा अर्ज़ु कंदा त हे मुंहिंजा मौला हे मुंहिंजा रब करीम असां ते सखियुनि जो हिकिड़ो थोरो अहसान आहे उन्हनि जा असां ते थोरा कीअं भला चएसीं इहे सखी असांजे मदरसनि जी मकतबनि जी ख़िदमत कंदा हुआ असांजे तालिबनि खे नंगर फकर नियाज़े लटो कपिड़ो तेल तमाक मिर्च मसालो वठी इहे ॾींदा सखी सखियुनि जे ई पैसनि ते असां पलियासीं असां मदरसा मकतब हलाया इन्हनि सखियुनि जो थोरो अॼु असीं लाहिणु चाहियूं था सो असीं चाहियूं था त अवल सखी वञनि पोइ असीं वञूं। रब फरमाईंदो त हक़दार आलिम आहियो पर जेकॾहिं तव्हीं
कन्या जो थोरो लाहिण चाहियो था त मूं रब जी इजाज़त सां पहिरीं सखी जन्नत में वेंदा, पोइ बि ख़ल्क़ जन्नत में वेंदा। पर सखावत इहा न जीअं हींअर गज़लुनि ते सखावत हुई। ॻाल्हि मां सची चवंदुसि, पोइ मूंखे सुभाणे दावत न ॾिजो। हे ख़ैरात जो तरीक़ो आहे, हे ख़ैरात जो तरीक़ो आहे। महबूब जी सनाखानी थी थिए ऐं जीअं नाचुनि ते ऐं कंजरनि ते घोर थींदी आहे, इहे था मथो अचे उछलाइनि पैसा। हींअर पैसा किरिया पिया त मूं न ॾिठो, हिकिड़े ते लिखियल हो हनीफ हसन, कंहिं ते लिखियल आहे मोहम्मद याकूब, मुहम्मद नालो याकूब नालो, उनखे उछलाई या नाले जी तूं इज़त कई। भलारनि नालनि खे उछलाइण, इहो ख़ैरात जो तरीक़ो आहे। मुंहिंजा सोना हबीब फरमाइनि था सबातुन युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु। क़यामत जो ॾियारो थींदो, को बि सायो न हूंदो, छपर न हूंदो, छांव न हूंदी, पर 7 माण्हू हूंदा उन्हनि खे रब करीम पंहिंजे अर्श जे पाछूले में विहारी। उन्हनि 7 मां हिकिड़ो इहो माण्हू आहे वरजुलुन तसद्दक़ बिसदक़तिन फअख़फ़ाहा। उहो माण्हू जंहिं ख़ैरात कई पर ख़ैरात खे लिकाई। कीअं लिकाई? हत्ता ला तअलमु शिमालुहु मा युमसिकु यमीनुहु। सॼे हथ जेका ख़ैरात कई ता खॿे हथ खे ख़बर ई कोन पई। ख़ैरात जो हुकुम इहे आहे। मता सुभाणे हाजी गुलाम नबी मूं ते गज़ल ठाहे गज़लुनि खे रोके थो। भली जो ख़ैरात जेतिरो पुॼे बेशक आलमनि जी ख़िदमत कयो, सनाखाननि जी ख़िदमत कयो, पर मिठा तरीक़ो उहो जेको मदीने वारे साईं सेखारियो। सॼे सां ख़ैरात कयो त खॿे खे ख़बर न पई। हे घोरनि सां कहिड़ी हदीस मुसाबित कयो? असांजा मुर्शिद करीम त हिन पैसनि जे हार जी बि मुखालफ़त फरमाईंदा। पर फरमाईंदा गुलनि जा हार बेशक पारायो, छाजे लाइ हुन में ख़ुशबू आहे, ख़ुशबू सरकार जी सुन्नत। मुंहिंजा दोस्तो ख़ैरात बेशक कयो, सखी अल्लाह जा दोस्त आहिनि, सखियुनि सां रब मुहबत रखंदो आहे। सरकार फरमाईंदा असखी हबीबुल्लाह वलौ कान फासिका। फासिका कतलो आहे, गुनहगार आहे, पर सखी आहे त अल्लाह जो दोस्त। अल वकील अदुबुल्लाह वलौ कान आबिदा। वकील अल्लाह जो दुश्मन आहे, वरी आबिदा ज़ाहिद आहे, सालिह आहे, सॼी राति जागण वारो आहे, पर जे वकील आहे त अल्लाह जो दुश्मन। इबादतूं ॾिघियूं थो करे, पर को साहिल घुरे वास्ते को पैसड़ो ॾे त माफ़ कर मचियल कोन्हे। ॾिठा अथई न? तव्हांखे ॿुधायां हदीस पाक हज़रत इमाम मुंज़री हदीस आंदी आहे तरग़ीब व तरहीब में, त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त पुछड़े में पुछड़ो माण्हू उहो आहे जेको अल्लाह जे नाले ते को घुरे ऐं उनखे मोटाए छॾे। ख़ुदा जो नालो वठी को चए अल्लाह वास्ते कुझु ॾे, अल्लाह जो नालो वठी अचे ऐं उनखे खाली मोटाए, इन जहिड़ो ॿियो को पुछड़ो आहे हिते। मुंहिंजा दोस्तो बेशक सखावतूं कयो, ख़ैरातूं कयो, मदरसनि जी संभाल लहो, हली वञी उन्हनि जी मुआवनत कयो, मदद कयो त अल्लाह तव्हांजी मदद कंदो। क़ुर शरीफ़ में रब थो फरमाए त इन तंसुरुल्लाह यंसुरकुम। जेकॾहिं तव्हां अल्लाह जी मदद कंदो त अल्लाह तव्हांजी मदद कंदो। अल्लाह जी मदद, अल्लाह खे असांजी मदद जी ज़रूरत आहे? ॻाल्हाए रब खे ज़रूरत आहे छा? अरे अल्लाह जे दीन जी मदद करणु, दीन वारनि जी मदद करणु, आलिमनि जी मदद करणु, इहा ख़ुदि अल्लाह जी मदद। कमा काल ईसा इब्न मरियम लिल हवारियीन मन अंसारी इलल्लाह। ईसा बिन मरियम पियो पंहिंजे हवारी जमात खे चए त केरु आहे जेको अल्लाह जो मददगार थींदो? जेको मुंहिंजो मददगार आहे सो अल्लाह जो मददगार आहे। ईसा जी मदद दरअसल अल्लाह जी मदद हुई, त आलिमनि जी मदद ख़ुदा जी मदद आहे। मुंहिंजा दोस्तो आलिमनि मदरसनि जी हली वञी मुआवनत ऐं नुसरत कयो त अल्लाह राज़ी थिए, रब तव्हांजे रिज़्क़नि रोज़ीननि में बरकतूं विझे। निमाज़ूं 5 वक़्त पढ़ो, अल्लाह जे क़ुर ते अमल कयो। सरकार फरमाइनि था त मन तरक सलात वाहिदतन मुतअम्मिदन फक़द कफ़र। जेको हिकिड़ी निमाज़ ॼाणी वाणी छॾींदो आहे इहो क़रीबुल कुफ़्र थी थो वञे। निमाज़ पढ़ंदा आहियो? भला जेके न पढ़ंदा आहियो से अॼु वाइदो कयो। अॼु हिन भलारी मजलिस में, क़ुरानी मजलिस में अॼु इक़रार कयो त अॼु कोठी निमाज़ कोन छॾी। जेके पढ़ंदव अॼु कोठी निमाज़ हिकिड़ो त मथे खणो, माशा अल्लाह। अधु खणंदा, अधु वरी सोचनि था त पढ़ूं या न। अरे निमाज़ पढ़ंदो ई चए जुमे जुमे जी। मां चयो मानी जुमे जुमे ते खाईंदो कर न। रिज़्क़ रब जो 3 वक़्त तो दबाई ऐं मानी वरी निमाज़ वरी जुमे जुमे रब जी रोज़ी तो खाई त टुको त मल आहे न रब जो। मुंहिंजा दोस्तो निमाज़ 5 वक़्त पढ़ो। इन सलात कानत अलल मोमिनीन किताबन मौक़ूता। ही निमाज़ रब मोमिननि जे मथां फ़र्ज़ करे छॾी।
मज़ो त जीअं हथ ॾे हुज़ूर मेराज तूं 50 खणी आया इहा त वात ते मूसा अलैहिस्सलाम कई महिरबानी चई मोट पढ़े 50 किथे पढ़ंदई हुनखे असांजे भाड़िया जी ख़बर हुई हेड़ा कदुर आहे हुज़ूर वापसि मोटी विया अर्ज़ कयो मौला हे मुंहिंजी उम्मत ॾाढा ॻोझ आहिनि इहे 50 नमाज़ूं कोन पढ़ी सघंदा तंहिंजे करे कुझु घटि आहे रब करीम फरमायो त मुंहिंजा महबूब 5 नमाज़ूं घटि आहिनि घणियूं बाक़ी बचूं 45 हुज़ूर अलैहिस्सलाम वापसि आया त 6 आसमान ते अॻे बीठो हज़रत मूसा साईं भला नमाज़ूं घणियूं पर फरमायो त नमाज़ूं थियूं आहिनि हाणे 45 चए थी किथे इहे 45 पढ़ंदा 45 कोन पढ़ंदा अञा वरी वापसि वञो सुभान अल्लाह वरी हुज़ूर वापसि विया अल्लाह ताला फरमाए 5 ॿियूं घटायूं बाक़ी 40 तव्हांजो हुज़ूर 7 भेरा आया हुआ 45 नमाज़ूं घटिजी वरी आख़िरी भेरे जो आया मूसा कलीमुल्लाह जो इहे 5 बि कोन पढ़ंदो अञा मोट पर फरमाए त हे मूसा हाणे मूंखे हयात अचे हाणे वधीक वञणु हयात अचे जेकी मूसा मोहबत रखण वारा हूंदा से कॾहिं बि 5 कज़ा कोन कंदा तूं त चवंदे अञा हिकिड़ो फेरो साईं ॾियनि हा त जानी छुटी पए हाणे हिते वरी हिकिड़ा एतिराज़ कंदा आहिनि मुंहिंजो मौज़ू न आहे मेराज जो न त कुझु दिलि चए पई त मेराज ते बि ॻाल्हाइजे अल्लाह सुभाणे तव्हांखे दावत तरफ़ थो रखां सुभाणे राति इनशा अल्लाह ताला दरगाह करमपुर शरीफ दादू शहर सां लॻ दरगाह करमपुर उते मेराज नबी जी महफ़िल थींदी हर महीने महफ़िल थींदी आहे 12 जी राति तव्हां भलारी जमात खे अर्ज़ु रखे थो वञा इन महफ़िल में अचे ॾिस त छा दीन जो रंग लॻे हिकिड़ा माण्हू त एतिराज़ कनि त हुज़ूर अलैहिस्सलाम जन खे ग़ैब जो इल्मु हुजे हा त पहिरीं भेरे अर्ज़ु करे हा त 45 घटाए रुॻे 5 ॾे आख़िर त 5 थियणो बार बार छो पे विया इहे एतिराज़ कंदा अड़े चरीअ जा पुट हुज़ूर खे त भला तुंहिंजे चवण मुताबिक़ ग़ैब जो इल्मु कोन रब खे त ख़बर हुई त आख़िर 5 ॾींदोसांसि पोइ पहिरें भेरे जा 5 छो न कयूं छो महबूब 7 भेरा आया विया हिते बि हिकिड़ो राज़ अल्लाह अल्लाह मूसा कलीमुल्लाह तूर सेना जबल ते बीठो रब सां ॻाल्हियूं थो करे रब सां कलाम थो करे पियो वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा पर विच में पर्दा है हिजाब है संधा है दीदार न थो थिए पियो इश्क वारो चाहींदो आहे त जीअं यार जी गुफ़्तार ॿुधां थो तीअं दिलबर जो शल दीदार बि थी पवे अल्लाह अल्लाह मूसा जी रड़ निकिरी वई रोई चवण लॻो रब अरिनी अंजुर इलैक हे मुंहिंजा लाही पर्दा हटाए त तुंहिंजो दीदार बि करे वठां रब फरमाए लन तरानी हे मूसा तूं न ॾिसी सघंदे मां त ॾेखारिया मां इनकार कोन थो कयां ईअं कोन थो चवां त कोन थो ॾेखारिया लन तरानी तूं न ॾिसी सघंदे पर इते हिकिड़ी रिवायत अचे थी हदीस पाक जा लफ़्ज़ अचनि था त जेॾी महिल मूसा अर्ज़ु कयो मौला पंहिंजो दीदार कराए रब फरमाए ला तअकुल अमवाल यतामा हे मूसा यतीमनि जा माल न खाओ हज़रत मूसा रोई वेठो या अल्लाह मूं तोखां तुंहिंजो दीदार घुरियो आहे मां कहिड़े यतीम जो माल थो खावां हे मुंहिंजा मौला मां तो साहिब तौरात नबी आहियां मां यतीमनि जा माल खाइण वारो न आहियां हे मुंहिंजा मौला मां त तोखां तुंहिंजो दीदार घुरियो आहे रब फरमायो त हे मूसा जेको मुंहिंजो दीदार घुरियो अथई इहो दीदार अब्दुल्ला जे यतीम बच्चे मुहम्मद करीम न तेरी आंख देखे मूसा न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो मूसा मोहम्मद मुस्तफा देखे ए मूसा मां त दीदार कराया पर तूं मुंहिंजो दीदार न करे सघंदे पोइ मूसा अर्ज़ु कयो मौला भला उन मोहम्मद करीम जो मूंखे दीदार कराए जे तुंहिंजो दीदार नथो कयां त मन उन दिलबर जो दीदार कयां जेको तुंहिंजो दीदार माणे मेराज वारी रात मूसा हाणे हिते विच ते थी बि मुंहिंजो महबूब मुंहिंजो दीदार करे मोटंदो पोइ तूं मुंहिंजे महबूब जो दीदार कजां जिन्ना अखियां दिल पर ॾिठा असां ओ अखियां तक लइयां तूं मिलियो ते खालिक मिलिया तूं मिली
दिया सैया अजो मूसा की मुराद पई पूरी थे हुजूर वंजन प्या रब जो दीदार करे मोटन प्या मूसा हुजूर जो दीदार जो करे वरी हुजूर ताज़ो रब जो दीदार करे मोटन प्या वरी मूसा दिलबर जो दीदार जो करे अल्लाह अल्लाह जो नुक्तो इहो हुयो त महबूबा जी ज़ात रब के जो प्यारी आ त यार जो अचण भी वणंदो आ त वञण भी वणंदो आ यार साम्हूं अचे त मज़ो ईंदो आ यार पुठी रे वञे त भी मज़ो ईंदो आ रब इएं पे चाहे त मुंहिंजो महबूब वरी वरी ईंदो रहे मां ॾिसंदो रहां ही भी हिकिड़ो मोहब्बत जो अंदाज़ हुयो मेराज जो तोहफ़ो मुंहिंजा सोना हबीब निमाज़ सां उम्मत रे खणी आया हे रजब जो महीनो 27 रजब निमाज़ जी सालगिरह जो ॾींहुं आहे वाइदे जो महीनो आहे त असीं बि वाइदो कयूं त अल्लाह ताला जल शान जो मोकिलियल तोहफ़ो जेको खणी अचण वारो मदीने जो साईं इहो तोहफ़ो असीं बि क़बूल कयूं रब जो तोहफ़ो खणी आयो मदीने वारो घोट सकरण वारा कंहिंखे क़बूल कंहिंखे न क़बूल कंहिंखे क़बूल आहे हथ मथे 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 ऊचो खणो सभिनी खे क़बूल आहे सभिनी खे क़बूल आहे बस अॼु खोटी निमाज़ कज़ा न कयो अल्लाह ताला खे यादि कयो मुजादा डिज अल्लाह जी ज़ात खां मुजादा अमल सालिहन वारी बात वठ सुन्नत ऐं शरीयत वारी बात वठ त अल्लाह जी ज़ात राज़ी महबूब जी ग़ुलामी इख्तियार कर हुजूर अलैहिस्सलाम जी न्याणी लफ्ते जिगर फातिमा ज़ुहरा मुंहिंजा दोस्त सैयद कायनात जन्नत जी मालिकाणी महबूबन करीमन जी न्याणी अली उल मुर्तज़ा जी घर दहियाणी हसनैन करीमैन जी जीजल अम्मा मुंहिंजा दोस्तो रात थींदी बीवी सां बरकातू नफ़िल निमाज़ जोटींदी पर पहिरीं रकात जे अंदर 30 सितारा क़ुरान जा पूरा थी वेंदा आहिनि मथो फजर जी बाग अची वेंदी आहे मुंहिंजा दोस्तो उन ते पोई रकात हल्की पढ़ी सलाम वराए दुआ घुरींदी ए मुंहिंजा अल्लाह रात कुझु त वधी करी त मोहम्मद जी न्याणी बरकातू नफ़िल पढ़ी दिलि ठारे कॾहिं कॾहिं जंड पीअंदी एतिरो रोंदी ख़ुदा जो कसम रोंदे रोंदे उहो चकीअ वारो अटो अम्मा पाण जे अखियुनि जे ॻोढ़नि सां पुसी आलो बणिजी वेंदो हिकिड़े दफ़े अम्मा साइण बगीचीअ में को हार तोहफ़े में मिलियो कीमती हार सोनो पाए आई हुजूर फरमाइंदा या फातिमा ए मनी फाकसर सुजूद ए फातिमा ये दुनियावी हार पाए मूंडे ना अमल सालिह जा हार पाए आदमा मोहम्मद करीम खुश ए फातिमा अमल सालिह कर ए फातिमा पंहिंजे अखियुनि में ख़ुदा जे ख़ौफ़ जे ॻोढ़नि जो सुरमो पा मुजादा महबूब सोने जा बचड़ा हुजूर जा आल बैत ॾिसो उन्हनि जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे मुंहिंजा दोस्तो हज़रत अली उल मुर्तज़ा हुवल बत्ताउ फिल मिहराब लैलिन वत्तहाकुती यौम ज़राबी रात थींदी त शेर ख़ुदा अली उल मुर्तज़ा हैदर करार नबी जो बिरादर मुंहिंजा दोस्तो रात थींदी त सारी रात मुस्लिम में रोंदे 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 ॾींहुं थी वेंदो आहे जॾहिं तलवार ज़ुल्फ़कार खणी मैदान जंग जे में काफ़रनि सां लड़ाई कंदो सिर घर जी बाज़ी लॻाईंदो ओॾी महिल हैदर जे चेहरे ते मुल्क ई ख़ुशी नज़र ईंदी खिलंदो जंग जे मैदान में बाक़ी ज़िंदगी मेहराब में रोंदे तड़पंदे गुज़रंदी अदा जे अली उल मुर्तज़ा जो हुबदार आल बैतर जो हुबदार त आल बैतर वारो तरीक़ो त वठ न आल बैतर वारी बात वठ मुंहिंजा इमाम हुसैन सिर ॾिनो त सजदे में ॾिनो आओ अल्लाह जो क़ुरान मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा महबूब सोना रात थींदी पुछा कर जी दिल अमर आयशत हुमैरा रज़ी अल्लाह तआला अन्हा का अम्मा साहिबा जी रात थींदी त मुंहिंजा महबूब सोना एतिरो त क़याम फरमाईंदा आहिनि एतिरो इबादत में मशगूल बीहंदा आहिनि जो पेर मुबारक सुजी फाटी पवंदा आहिनि रत जा फुहारा वहण लॻंदा आहिनि पर सारी रात महबूब सोना उम्मत जे ख़ातिर रोज़े रोज़े दुआऊं घुरंदे ॾींहं करे ॾींदा ओ मुजादा महबूब दुनिया ते आया त अम्मा आमना साहिब जी फरमाए त उम्मत जहिड़ा दुआऊं घुरंदा अल्लाहुम्मा इग़फिर लि उम्मती मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल दुनिया तां पर्दो फरमाइनि हज़रत फज़ल बिन अब्बास फरमाए जेॾी महिल महबूबन करीमन खे जिस्म मुबारक लाद पाक में
शफ़त ही चप मुबारक चुरन पिया मूं कन में जो कयो त ॿुधा छा था फरमाइनि उन मरबी चुर पिया अल्लाहुम्मा ग़फ़िर li उम्मती ए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे उम्मत खे माफ़ कर मुंहिंजे उम्मत खे माफ़ कर हो मुजादा महबूब सोना त सारी रात जागी दिए कन हुजूर जा आल बैत सारी जिंदगी इबादत में गुजारन हुजूर जा असहाब ये जिंदगी गुजारन मुजादा उम्मत जा वली नेकोकार बाना रोजे रोजे रातियों डी करेन हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रज़ियल्लाहु तआला अन्हु रात थींदिया पंहिंजे दाढ़ी में हथ विझी सारी रात रोंदो आ ए मुंहिंजा अल्लाह मुझे अच्छी दाढ़ी जो हया कजाए मूंखे आखिरत में ख्वार न कजाए तव्हांजो रोज़े रोज़े मुजादा सोमाणी जे वुज़ू वारो उन वुज़ू सां फजर जी नमाज़ अदा कंदो तो मुजादा पंहिंजे दिल ते हथ रख त तो कहिड़ा अमल तयार कया केतिरियूं नमाज़ूं पढ़ियूं थी हिकिड़ी नमाज़ जेको ॼाणी वाणी कज़ा थो करे उन खे 640 सालनि जो अज़ाब रब लिखी बोल करे ॾिनो 640 सालनि जो अज़ाब हिकिड़ी नमाज़ जे कज़ा करण सां केतिरियूं नमाज़ूं छॾियूं वेठो केतिरा फर्ज़ खुदा जा छॾियूं वेठो पुछाणो न आहे थियण ॿियनि जा ऐब त खोलींदो ॿियनि जूं ग़लतियूं त खोलींदो पर तूं पंहिंजो पाण ते त नज़र कर त तूं छा थो कंदो वठो मुंहिंजा दोस्तो पराओ ऐब खोलण सोलो आहे मुड़ुस उहा जो वरी पराओ ऐब खोलण सोलो आहे मुड़ुस उहा जो वरी पाण ते त नज़र करे हो मुंहिंजा अज़ीज़ भाउ अल्लाह ताला जल शानो खे यादि कर वक़्तु न विञा टाइम न विञा हे ज़िंदगी क़ीमती आहे हे रातियूं क़ीमती अथई हे ॾींहं क़ीमती अथई हे वक़्तु गुज़री वियो वरी तोखे अरमान ऐं अफ़सोस जा हथ मलणा पवंदा वरी अहिड़ो टाइम न मिली सघंदी करे अल्लाह अल्लाह पखी परदेसिया वेठायूं उॾाणा हे पखी परदेसिया वेठायूं उॾाणा करे माल पूरी हे चुगी वठ के दाणा पखी परदेसिया वेठायूं उॾाणा ओ पखी परदेसिया सिगो करे उॾण जी अरे भाई छो विसारी वतन ते मरण जी ओ भाई छो विसारी वतन ते मरण जी उहे हंध खाली उनका तूं वधारा पखी परदेसिया वेठायूं उॾाणा मुंहिंजा अबो बि वियो अम्मा बि वई मिट बि विया अज़ीज़ बि विया संगत बि वई साथ बि वियो सभु मुंहिंजा लॾ बुलाण लॻी वई अञा तुंहिंजी अखि न खुली आहे अञा तो पंहिंजे मौत खे यादि न कयो किताब लिखंदा जेॾी महिल हज़रत बीबी फातिमत ज़ुहरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो विसाल जो टाइम वेठो थियो आहे महबूब जी न्याणी दुनिया का रुख़सत थियण वारी आहे ओॾी महिल हज़रत अली मुर्तज़ा खे सॾु कयो अथई ओ अली ओ मुंहिंजा घोट अली ज़रा जो तोखे आख़िरी नसीहत करे वठां तोखे आख़िरी वसीयत करे वठां ए अली अॼु तुंहिंजी कुंवार तोखो जुदा थियण वारी आहे हज़रत अली मुर्तज़ा रोई चयो बीवी हुज़ूर ते जुदाई जो दाग़ ॾेई विया तूं त विछोड़े जूं ॻाल्हियूं न कर अमा साहिब फरमाए ओ अली मूंखे अल्लाह जे मुल्क ते वञणो आहे तोखे वसीयत थी कयां मुंहिंजे बचड़नि जी तोखे पारत आहे मुंहिंजे हसन जी तोखे पारत आहे ओ मुंहिंजे हुसैन जी तोखे पारत आहे ओ अली मुंहिंजे बचड़नि खे को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजांइ ए अली मुंहिंजे बचड़नि जो गम बर्दाश्त न कजांइ हज़रत अली रोई चयो बीवी जे तुंहिंजा बच्चा आहिनि त मुंहिंजा बि बच्चा आहिनि मूंखे बि प्यारा आहिनि फरमाइनि था हा बीवी साईं फरमाए त अली बराबरि तोखे बि प्यारा आहिनि पर जेको कुर्बी बाज जी दिल अम्मा ॾींदी आहे अहिड़ो बाज शफ़क़त ॿिए खे ॾियण ॾांहुं न ईंदी आहे ओ अली मूं बाबे साईं खां ॿुधो हिकिड़े मुंहिंजे बचे खे ज़हर ॾेई शहीद कंदा ॿिए मुंहिंजे बचे खे करबला जे मैदान में बुखियो मुंहिंजे बचे खे करबला जे मैदान में बुखियो
मुझे विसार खां बाद में रात जो मुझो जनाब खण जाए ये मदीने जा माण्हू मुझो कद भी न ॾिसन सॼी उमिरि पाक दामनी पर्देदार थी रही आहियां मुझे विसार खां पोइ मुझे कद खे बि को मदीने वारो न ॾिसे ईअं मूंखे रात जे टाइम ते क़बर में दफ़न ओ कई अमड़ियूं वियो बचड़ा रोदा छॾे कई बचड़ा विया अमड़ियूं रवंदियूं छॾे ओ कई अमड़ियूं वियो बचड़ा रोदा छॾे कई बचड़ा विया अमड़ियूं रवंदियूं छॾे ओ तर लोक हितां नींद लोए लने रखो अॻिते सदो को ख़्याल वदा रोनदम धनिया खातूं धारदा मुंहिंजे ज़िक्र इलाही गुज़ारे अदा रोनदम धनिया मुजादा या हयाती ग़फ़लत में न बर्बाद कर अॼु टाइम थी वेही करे याद कर महबूब जी सुन्नत शरीयत वारी बात वठ अल्लाह वारनि जी सोबत संगत चार कर खुदा वारनि सां मोहबत रख तो खुदा जो दीन तोखे नसीब थिए हो रखो मोहबत सची उल्फत खुदावंद जे प्यारनि सां रखो संगत सची उल्फत वेहो अल्लाह वारनि सां वेहो अबा जे खुदा जा वली न हुजनि न त तो मूं जहिड़ा बदकार असांजो रहे छा हाल पर में छा अल्लाह जा वली अॼु बि आहिनि जेकी दुआऊं घुरियूं आयल अज़ाबनि खे टारियूं था रब फरमाईंदो आहे हदीस कुदसी आहे इन्नी लअहम्मु लिअहलिल अर्द बलाउन फइज़ा नज़रतु इला उम्मार बुयूती तुरद्दु अज़ाबी अनहुम अल्लाह ताला ज़मीन वारनि ते अज़ाब नाज़िल करण जो इरादो कंदो आहे त खे अज़ाब कयो पर जॾहिं उन्हनि माण्हुनि जे मथां मुंहिंजी नज़र पवंदी आहे जेके आधीअ जो उथी मुंहिंजे मक़सदनि खे आबाद कंदा मुंहिंजी इबादत ऐं बंदगी में सजदा रोज़ियूं कंदा आहिनि जॾहिं उन्हनि आबिदनि नेकोकार माण्हुनि ते मुंहिंजी नज़र पवंदी आहे त मुंहिंजा आयल अज़ाब बि वापसि खणाए वठंदो मुंहिंजा अल्लाह वारनि जो सिलसिलो क़यामत ताईं क़ाइम ऐं दाइम रहणो मुंहिंजा जे तोखे अख हुजे जे तोखे दीद हुजे त तोखे नज़र अची वञनि त ख़ुदा जा बाना आहिनि पर जे चमड़ो जो नंढो थी पवे चमड़ो ॾींहं जो चए बाबा सिज उभिरियो ई कोन्हे अब पोइ चमड़े जे चवण खां पोइ सिज जी रोशनी ख़तम थींदी छा चमड़ा त कई पिया भौंकनि फ़क़ीरनि जे पोयां कई पिया भौंकनि मुंहिंजा दोस्तो तोखे ऐं ॿई फ़क़ीरनि जा था नज़र अचनि जहान में हेॾे ऊंदाह लॻो पियो आहे उते तुंहिंजी कारा अख नथी खुले बाक़ी फ़क़ीरनि जे मथां एतिरा पोइ हिकिड़ो शख़्स लंघियो पियो वञे घिटी ॾियूं बाज़ार ॾियूं पियो वञे हिकिड़ी अख खां काणो हेॾो ॾिसंदो पियो वञे हेॾो चई दुकान सौदा सामान इहे सभु रखे ॿिए पासे ॾिसे ई कोन वरी चई परियों थी वापसि मोटियो वरी हीअ अख हेॾो थियसि त वरी हेॾो ॾिसंदो पियो की मार भेण हे अॻिलो त हेॾे वेठा यकदमि लपड़ खणी हेॾो कीअं अची वेठा इहे न त अॻिलो विच वेठा पर मुंहिंजी अख काणी मुंहुं नथे ॾिसे
क्यों जिक्र क्यों बशर मिसलुकुम यूहा इलैहि हल कुन्तु इल्ला बशर रसूल कुल अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाहि वला आलमुल ग़ैब। इन्हनि आयतुनि जो महिरबानी करे तर्जुमो कयो। बुज़ुर्गनि या उलमाअनि ते कुब छाण जाइज़ आहिनि या न, जेकॾहिं जाइज़ आहिनि त दलील ॾींदा क़ुर ऐं हदीस में। असां त ईअं ॿुधो आहे त हज़रत अली खे हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेका क़ब्र गिराट खां मथे हुजे उनखे बरबर करे छॾ, बरोबर करे छॾ। ही हदीस जा अल्फाज आहिनि इल्ला सवई निष्कर्ष। भाई पहिरियों सुवाल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम यूहा इलैहि। बशर आहियां मां तव्हांजो मगर मूं ते वही थो नाज़िल। इन में चवंदा आहिनि त नबी पाक असां जहिड़ो बशर आहे, क़ुर थो चवे त असां जहिड़ो बशर आहे। मुंहिंजा दोस्तो काणे माण्हू खे उहे ऐब नज़र ईंदा, बाक़ी उनखे ख़ैर नज़र न ईंदी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात मां ऐब कढणु, मुंहिंजा दोस्तो बेशक हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम में बशरियत जो अक़ीदो बि रखणो आहे, पर अफ़्ज़लुल बशर सय्यदुल बशर ऐं असुल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा नूर आहे। ख़ुदा जो क़ुर थो फरमाए त क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। बेशक तव्हां वटि आयो आहे अल्लाह जो नूर ऐं किताब। अल्लाह जो क़ुर फरमाए थो त मुंहिंजो नबी नूर आहे। अरे मुंहिंजा दोस्तो हुज़ूर खे बशर सॼो मके जे मुशरिकनि मगर आशिकनि खे हुज़ूर फरमायो अय्युकुम मिस्ली, केरु आहे मुंहिंजे मिस्ली। अबू बकर कोन चयो त साईं तूं असां जहिड़ो बशर आहीं। उमर फारूक आज़म इहे कोन चयो त साईं तूं जहिड़ो असां जहिड़ो बशर आहीं, जहिड़ो तूं बशर जहिड़ो। मुंहिंजा अबू जहल चयो हो त तूं असां जहिड़ो बशर आहीं। मारे आदर रसूल या कुल काम वयमशी फिल अस्वाक, ही रसूल आहे जेको मानियूं थो खाए बाज़ार में थो घुमे, इहो रसूल आहे। अरे इहो कौल त अबू जहल जो आहे, मगर अबू बकर सिद्दीक़ छा चयो त मुंहिंजे सोने जो को मिसल आहे। अय्युकुम मिसली, दुनिया में कायनात में को बशर मुंहिंजे महबूब जो मिसल मटजाने में कुझु। मुंहिंजा दोस्तो महबूब सोना विसाल जा रोज़ा रखिया अथनि, जंहिं मुंहिंजा दोस्तो महबूबनि मुसलसल रोज़ा रखिया, मुसलसल रोज़ा रखिया, इफ्तार न पिया कनि। असहाबनि ॾिठो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम रोज़ो नथा खोलनि त असहाबनि बि रोज़ा रखणु शुरू। मुंहिंजा दोस्तो कुझु ॾींहंनि खां पोइ असां बि वीचारा कमज़ोर थी विया, दुबरा थी विया। हुज़ूर फरमाता जो हीउ हाल छो पियो आहे? छो कि भला तो रोज़ा रखिया, असां बि रोज़ा रखिया, तूं न तो अफ़्तार करी, असीं बि नथा अफ़्तार कयूं। पर फरमाया अय्युकुम मिस्ली, केरु आहे तव्हां में मुंहिंजे मिसल। अना अबीतु इंद रब्बी वहुव युतिमुनी व युस्कीनी। मां रातियूं वञी पंहिंजे रब वटि रहंदो आहियां, उहो मूंखे खाराईंदो आहे, पीआरींदो। मोदी साहब चए थो त इहो निकिरे त ॾिसो हिन जो सवाल लिखियो आहे। मुंहिंजा दोस्तो उन खां बाद में ॿी आयत लिखे थो त कान्हे त ॻाल्हि त सची। कुल अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब। महबूब तूं चओ त मूं वटि ग़ैब जा खज़ाना कोन्हनि, न को ग़ैब जो इल्मु थो ॼाणे। मुंहिंजा दोस्तो मूं इहा अर्ज़ कई, पहिरीं मिसाल ॾिनुमि त हुनखे हिकिड़ो पासो नज़र पियो आयो, ॿियो पासो नज़र कोन पियो। ही वला आलमुल ग़ैब इहा आयत नज़र आई, ऐं हू आयत नज़र कोन आई त मुंहिंजा महबूब रुकियासीं त न से हू बि आयत आहे जेका इल्ला मन इर्तदा मिन रसूल इल्ला मन इर्तदा मिन आलिमुल ग़ैब फला युज़िर अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिन रसूल। अल्लाह आलिमुल ग़ैब आहे, पर कंहिं ते ग़ैब जो इल्मु ज़ाहिर न कंदो आहे, मगर रसूलनि मां जंहिं ते राज़ी थींदो आहे उनखे ग़ैब जो इल्मु ॾींदो आहे। मां तव्हांखे हिकिड़ो साल थो पुछां, ॿुधायो त मदीने वारे साईं ते रब राज़ी आहे या नाराज़? राज़ी आहे या नाराज़? रब तो फरमाए जंहिं ते राज़ी थींदो आहियां उनखे ग़ैब जो इल्मु ॾींदो आहियां। पोइ जेकॾहिं अल्लाह ताला रसूल ते राज़ी आहे त मालूम मञणो पवंदो त महबूब खे ग़ैब जो इल्मु
इनमें जन नाजायज़ करार ॾिनो आहे उन्हनि पंहिंजा दलील पेश कया आहिनि, जन जाइज़ करार ॾिनो आहे उन्हनि पंहिंजा दलील पेश कया आहिनि। इन जे बारे में मुस्तकिल किताब लिखिया विया आहिनि। कुफनि जे सबूत में कुफो ठाहे सघिजे थो। हुज़ूर अलैहिस्सलाम जो कुफो वॾो दलील आहे। जेकॾहिं महबूब जे गुंबद ख़िदरा जो वजूद आहे त हुज़ूर जे ग़ुलामनि जे मथां बि कुफो ठही सघे थो। मुंहिंजा दोस्तो असां बि सॻो हज़रत अब्दुल्ला बिन मज़ऊन पहिरियों इहो साहबी आहे जेको हिजरत खां बाद में मदीने तैयबा में जे विसाल कयो। उन जी क़बर हुज़ूर अलैहिस्सलाम पाण ॿधाई। एॾी मथे ऊची क़बर हुई, एॾो मथे पत्थर हुयो जो असां बि चवनि था त वॾे खां वॾो पहलवान बि जे बुल ॾियणु चाहे त क़बर टपी परे पासे कोन पहुची सघंदो, एतिरी क़बर मथे ऊची हुई। मुंहिंजा दोस्तो त असांजो मक़सदु इख़्तिलाफ़ी मसाला छेड़णु न हूंदो आहे, पर कंहिं दोस्त इहा महिरबानी कई आहे। जेकॾहिं मसाला छिड़ी विया, मुंहिंजा दोस्तो असांजो अक़ीदो इहो आहे, ईमान इहो आहे, एतिक़ाद इहो आहे त असांजे कोई मिसल न ढोलण जी महबूब जो को मिसल आहे ई कोन, न थियो न थींदो, न आयो न ईंदो, महबूब बेमिसल। मुंहिंजा दोस्तो हुज़ूर अलैहिस्सलाम जन जी हिकिड़ी बशरियत, ॿिया नूरानियत, टीह हक़ीक़त। मुंहिंजा दोस्तो बशरियत अबू बकर बि ॾिठी, उमर बि ॾिठी, मुंहिंजा दोस्तो अबू जहल बि ॾिठी, पर नूरानियत अबू जहल कोन ॾिठी, रुॻो अबू बकर सिद्दीक़ ॾिठी। पर हक़ीक़त मुहम्मदी उहा हुई जंहिंखे हुज़ूर फरमायो या अबा बकरिन ला लम यारिफुनी हक़ीक़तन सिवा रब्बी। ए अबू बकर मुंहिंजी हक़ीक़त खे मुंहिंजे रब खां सवाइ ॿियो केरु कोन सुञाणे। हक़ीक़त मुहम्मदी इहा आहे जो मुंहिंजा दोस्तो जीअं हुरूफ़ मुक़द्दयात क़ुरानी जीअं उन्हनि जा राज़ मख़फ़ी आहिनि, इहे हक़ीक़त मुहम्मदी खे अलाह ताला मख़फ़ी करे छॾियो आहे। हुज़ूर जी हक़ीक़त खे सम्झण जे लाइ असां वटि उहो इल्मु न आहे, उहो फ़हम न आहे, उहो इदात न आहे, उहो मुकाशफ़ो न आहे, उहो मुराक़बो न आहे, उहो इल्मु न आहे जो महबूब जी हक़ीक़त खे सम्झी सघे। मुंहिंजा दोस्तो हज़रत सैयदना बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह ख़ुदा जो कामिल वली सुल्तानुल आरिफ़ीन चए थो त मुंहिंजी दिलि में ख़्यालु थियो, जवाहिर बिहार इमाम नबहानी जो किताब खोले ॾिस, फरमाए थो मुंहिंजी दिलि में ख़्यालु थियो त मां हुज़ूर जी हक़ीक़त खे ॾिस। अब केरु पियो चवे? बायज़ीद बुस्तामी। केरु पियो चवे? सुल्तानुल आरिफ़ीन। त मां हुज़ूर जी हक़ीक़त खे ॾिस, मां हुज़ूर जी हक़ीक़त खे ॾिस। पोइ चवंदो त मूं छा चयो ख़ुस्त फी लुज्जतिन वाक़िफ़न अला ऐनिल हक़ीक़तिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ मूं मुराक़बे में टुॿी रही, गौतरज़न थी वियुसि हक़ीक़त मुहम्मदी खे ॻोल्हण जे लाइ। पोइ मूं छा ॾिठो फ़इज़ा हुव बैनी व बैनहा सबऊन अल्फ़ हिजाबुम मिन नूर। पोइ हुज़ूर जी हक़ीक़त मुहम्मदी जितो शुरू पई थिए ऐं मुंहिंजी विलायतुनि जा दर्जा जिते पूरा पिया थियनि, उन जे विच में 70,000 नूर जा पर्दा। मूं चयो फदनोत इंदल हिजाबिल अव्वल। पोइ मां वेठो थियुसि पहिरें हिजाब ॾे, हिजाब हटाईंदो वञा, ॾिसां ख़बर पवे हक़ीक़त मुहम्मदी हुज़ूर जो शान ऐं मक़ाम ऐं दर्जो ॾिसां त हुज़ूर जो कहिड़ो आहे। जेॾी महिल मां पहिरें हिजाब जे वेठो थियुसि त आवाज़ आयो तो बायज़ीद गुस्ताखी न कजाए, लो तनोत इंदल हिजाबल अव्वल ला तरक्त कमा तातरक النار कमा तातरक शारत दा उल्कियत फिन्नार। ए बायज़ीद गुस्ताखी न कर, पहिरें हिजाब जे वेठो वेंदे त ईअं सड़ी वेंदे जीअं बार बाह में पवंदो आहे सड़ी रख। अरे बायज़ीद तुंहिंजी मजाल न आहे जो मुंहिंजे सोने जी हक़ीक़त खे सम्झी। अरे बायज़ीद बुस्तामी हक़ीक़त मुहम्मदी न सम्झी सघियो, बाक़ी हे मुल्लो जेके 4 किताब पढ़ियो आहे सो हुज़ूर जी हक़ीक़त खे साहिनी में थो। हज़रत भिकाई घोट कहिड़ो सोहो चयो, छा साईं कहिड़ो सोढ़ो चयो, हिकिड़े थोरे लफ़्ज़नि में सॼो राज़ सेखारे थो। हज़रत भिकाई साईं फरमायो त कंज़ कुदूरी काफ़िया पढ़ी परूड़ज सभु त कर मंटी माकोड़ी खूह में पई कछे उभ। तुंहिंजा किताब कंज़ कुदूरियूं काफ़िया शाफ़िया इल्म सभु पढ़ी गॾु कर, पर तूं जो इल्म पढ़ी चई त मां हुज़ूर जे मक़ाम ऐं दर्जे खे सम्झां, उहो ईअं आहे जीअं